अरबुस्तान 3 हिस्सनि में विरहायल हुयो। पहिरियों हिस्सो। पहिरें हिस्से में हुया यहूदी, जिन जो मर्कज़ हुयो ख़ैबर ऐं उन जे इर्द गिर्द जा इलाइक़ा। ॿियो हिस्सो। ॿिए हिस्से में हुया ईसाई, जिन जो मर्कज़ हुयो नजरान, यमन जो शहर। टियों हिस्सो। टिएं हिस्से में हुया अरब, जिन जा मर्कज़ी शहर हुया मको, ताइफ ऐं मदीनो। अरबनि जी इबादत गाहुनि जा शहर हुया मको ऐं ताइफ। अरबनि में अमरो बिन लहीअ बुनियाद विधो बुत परस्तीअ जो। हिन जो असुल नालो हुयो रबिया बिन हारिस। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॼमण वक़्तु काबतुल्लाह में 660 बुत रखियल हूंदा हुया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बासादत। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां 3000 साल पोइ पैदा थिया हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼावा 571 ईस्वीअ में 22 अप्रैल ते सूमर जे ॾींहुं 12 रबिउल अवल सुबुह जो सवेर बहार जी मौसम में ऐं मके शहर में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼावा सूकुल लेल वारी घिटीअ में, जंहिंखे पिणु बनु हाशिम वारी घिटी पिणु चइबो आहे। सूकुल लेल जी माना आहे अंधेरी घिटी या मसरूफ़ तरीन घिटी, जेका अञा ताईं मके में मौजूद आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश वक़्तु हिन जी माउ ॾिठा हुया महल कैसर ऐं किसरा जा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दाई हुई शफा, जेका माउ हुई अब्दुर्रहमान बिन औफ जी। हज़रत उम्मे ऐमिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॼमण जी ख़ुशख़बरी ॾिनी हुई अब्दुल मुतलिब खे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॼमण जी ख़ुशीअ में संदन चाचे अबू लहब पंहिंजे बानी तोबिया खे आज़ाद करे छॾियो हो। यहूदी यूसुफ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॼमण जे ॿिए ॾींहुं चयो हो त ही ॿार नबी थींदो। अब्दुल मुतलिब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे काबे ॾांहुं खणी वियो ऐं नालो मुहम्मद रखियो। मुहम्मद जी माना आहे साराहियल। मुहम्मद नालो अरबनि में आम न हुयो। मुहम्मद नालो ज़मीन ते मशहूर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो मुहम्मद 4 भेरा इस्तेमाल थियो आहे क़ुरान जे 4 सूरतुनि में। सूरह इमरान आयत नंबर 144, सूरह अहज़ाब आयत नंबर 40, सूरह मुहम्मद आयत नंबर 2, सूरह फतह आयत नंबर 29। नालो अहमद माउ हज़रत आमना सलामुल्लाह अलैह रखियो हो। अहमद जी माना आहे जेको तारीफ़ करे। अहमद नालो नबीअ जो मशहूर आहे आसमाननि ते। नालो अहमद क़ुरान में हिकु भेरो हिकु सूरह सफ़ जी आयत नंबर 6 में इस्तेमाल थियो आहे। 7 ॾींहनि खां पोइ अरब जे रस्मुनि जे मुताबिक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अक़ीक़ो मल्हायो वियो। अक़ीक़ो कयो वियो अब्दुल मुतलिब जे तरफ़ां ऐं उन में हिकु घटो क़ुर्बान कयो वियो। अक़ीक़े जी माना आहे ॿार जे ॼमण जो ॾींहुं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सुन्नत इब्राहिमीअ जी रस्म बि अदा कई वई हुई। जंहिं घर में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत थी हुई, हाणे उते लाइब्रेरी क़ाइमु कई वई आहे। 8 ॾींहं ते अरब पंहिंजे नवनि ॼावल ॿारनि खे ॿाहिरियुनि दायुनि जे हवाले कंदा हुआ त जीअं उहे सुठियूं आदतूं सिखनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि
अठे ॾींहुं बीबी हलीमा जे हवाले कयो वियो हो। 570 खां हाथियुनि जो साल शुरू थिए थो। हाथियुनि जो वाक़ियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॼमण खां 50 ॾींहं अॻु पेश आयो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत ईसा खां 571 साल पोइ ॼावा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो बनु हाशिम कबीले सां हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा लक़ब आहिनि हबीबुल्लाह, नबी अल क़िबलतैन, उम्मी नबी, हुसैन जहिड़ो, रहमतुल आलमीन, ट्रस्टवर्दी, ट्रुथफुल, इल्म जो शहर, नवीद मसीहा ऐं दुआ इब्राहिम।